माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो अगस्त 2021 पेश खिदमत है सिलसिले तारीख़ ऐं समाजियात मां नसीम अब्बास सूमरो जी तहरीर यकीन जो सफ़र ऐं तब्दीलीअ जूं मंज़िलूं। आवाज़ साकिब अबरू। मूं हिकु दफ़ो किथे पढ़ियो हो त को बि सच हिक ई वक़्त ते हर हिक माण्हूअ लाइ ऐं हर हिक मकान ते सच नाहे हूंदो। आम लफ़्ज़नि में चइजे त ईअं थींदो त को बि सच हर हिक वक़्त ते हर माण्हूअ लाइ हर हिक जाइ ते सच नाहे हूंदो। यानी हर सच मख़सूस ग्रोहनि लाइ मख़सूस वक़्तनि ऐं मख़सूस जॻहियुनि ते सच हूंदो आहे। असां लाइ मुक़दस ॼाणायल हिकु सच दुनिया जी कंहिं ॿी कुंड में मौजूदु माण्हुनि लाइ कूड़ बि थी सघे थो। उन वक़्त त ॻाल्हि का ख़ासि सम्झ में कोन आई हुई, पर वक़्त सां गॾु इन हिक जुमिले दिमाग़ खे हमेशह सोचण ते माइल करे रखियो। नंढे हूंदे खां ज़हन में वेठल अक़ीदा ऐं ख़्याल खणी जॾहिं सुधरियल दुनिया में क़दम रखियोसीं त ख़बर पई त दुनिया में त ॿिया बि केतिरा ई मज़हब ऐं अक़ीदा आहिनि। हर माण्हूअ जे अक़ीदे जो एहतराम लाज़मी आहे, छो त हर माण्हू पंहिंजे दायरे जे अंदरि सही आहे। रोशन ख़्याल नज़रिया ऐं माण्हू मंतकी अंदाज़ में दुरुस्त लॻा। ज़हन खे हमेशह खोले रखणु खपे त जीअं नवाण जो रस्तो खुलियल रहे। नए नसुल खे बि इहो ई नियापो ॾिजे। कंहिं बि सूरत हाल खे ॾिसण ऐं सम्झण जा ज़ाविया हमेशह साॻिया न आहिनि रहंदा। इहो ईअं ई आहे जीअं असां अगरि नंढपण या नौजवानीअ में का डायरी लिखी हुजे ऐं उहा साॻी वरी उमिरि जे 30 खां 40 वारे ॾहाके में पढ़ी ॾिसबी त पंहिंजनि ई पुराणनि ख़्यालनि ऐं सोच जे अंदाज़ ते खिल पई ईंदी त असांजी सोच केॾी तब्दील थी वई आहे। स्कूल खां वेंदे कॉलेज पोइ यूनिवर्सिटीअ ताईं असांजो फ़हम मुख़्तलिफ़ ॾाका चढ़ंदो कुझु जवान थिए थो। इन सॼे सिलसिले में असांजा दोस्त अहबाब वॾो किरदारु अदा कनि था, छो त इंसान पंहिंजी सोहबत मां ई सुञातो वेंदो आहे ऐं उन मां ई उसरंदो आहे। पंहिंजे यकीन खे हमेशह कंहिं मंतकी सोच सां जोड़े रखिजे त बहितर हूंदो आहे। अंधो यकीन करणु कंहिं बि इल्मी जोड़ जक में पूरो नथो लहे, पोइ चाहे उहो को शख़्स हुजे, को अक़ीदो हुजे या को नज़रियो हुजे, छो त वक़्त सां गॾु सभु कुझु तब्दील थियो वञे। ख़्याल, नज़रिया, एतबार, सोच जो अंदाज़ सभु वक़्ती हूंदा आहिनि। तब्दीली इंसानी समाज जो लाज़मी जुज़ आहे। तब्दीलीअ में ई ज़िंदगीअ जी रवानी आहे। असां मां जेके तब्दीलीअ खे नथा मञीनि या अख़्तियार कनि, उहे वक़्त जी रफ़्तार खां पोइते रहिजी वञनि था। सुवाल करण जी सघ ऐं सुवालनि खे मुंहुं ॾियण जी जुरत ई हक़ीक़त में इल्म जी जुस्तजू जो दलील आहे। ज़हन में हिकु दरी हमेशह खुलियल रखण सां नवां ख़्याल ऐं नज़रिया कंहिं ताज़ी हवा वांगुरु दाख़िल थियनि था, जेके पाण सां गॾु ॿिया केतिरा ई सवाल खणी अचनि था, जिन जी खोल या एक्सप्लोर करण सां ई यकीन ऐं तब्दीलीअ जो सफ़र जारी रहे थो। अगरि असां कुझु नथा ॼाणूं त उन जे इज़हार करण में को ऐब कोन्हे। इहो ॼाणणु त असां कुझु नथा ॼाणूं, ॼाणण जे तरफ़ पहिरियों क़दम बि थी सघे थो। अहिड़ीअ रीति सुवाल जनम वठनि था, जिन मां जवाब ऐं पोइ ॼाण ॾांहुं विख वधे थी। अणॼाणाईअ खे तस्लीम करण सां ई तब्दीली जनम वठे थी। हिकु तब्दीली इहा बि आहे त असां उमिरि जे मुख़्तलिफ़ हिसनि में मुख़्तलिफ़ नज़रियनि जी न सिर्फ़ पोइवारी पर तबलीग पिणु कंदा आहियूं, एतिरे ताईं जो शिदत पसंदीअ जी हद ताईं हलिया वेंदा आहियूं, जंहिंजे साम्हूं ॿियनि जी कंहिं ॻाल्हि जी अहमियत नाहे रहंदी, पर उन्हनि नज़रियनि में पाइदारी नाहे हूंदी ऐं नतीजे तौरु ईंदड़ वक़्तु खेनि मटाए छॾींदो आहे। इंसान जी सुञाणप संदसि नज़रिए सां थींदी आहे। इन करे नज़रिए जी चूंड वॾे एहतियात सां करणु घुरिजे, छो त असां न सिर्फ़ु पाण उन नज़रिए जी पोइवारी कंदा आहियूं, बल्कि असांखे ॾिसी असांजा नंढा या कुझु दोस्त पिणु उन ई राह ते निकिरी पवंदा आहिनि। नज़रिए जी चूंड ते जेके अंसर असरअंदाज़ थींदा आहिनि, उन्हनि में असांजी परवरिश, घर ऐं दर्सगाहुनि जो माहौल, असांजी सोहबत, उस्ताद, उमिरि, सोच जो अंदाज़, इहे सभु शयूं शामिल आहिनि। नौजवानीअ जी मस्तीअ में आज़ादु सोच रखण वारा उमिरि जे आख़िरी हिस्से में जॾहिं मज़हब जे लिबास में लिकी वेंदा आहिनि, तॾहिं आज़ादु सोच रखण वारा ई खेनि भिटकियल लॻंदा आहिनि। तब्दीलीअ जो ही रूप हिकु अलॻि फ़लसफ़ो खणी अचे थो। तब्दीली जिते लाज़मी ऐं अणटर आहे, उते हिन जहिड़ियूं तब्दीलियूं ॿियनि लाइ अचरज जो सबबु पिणु थियनि थियूं।
हिते इंसानी आदर्श पंहिंजो किरदारु अदा कनि था। हिकु आदर्शी इंसान नज़रियनि जे फ़र्क़ जे बावजूदि साम्हूं वारे जी राय जो एहतराम करे थो। नज़रियनि जे फ़र्क़ जो बुनियादु कंहिं फ़र्क़ जे करे नथो करे। कुझु मामलनि में तब्दीली इंसान जे वस खां बि ॿाहिरि हूंदी आहे। जीअं सालनि सदियुनि जा पुराणा किस्सा असांखे सचा करे ॿुधाया वेंदा आहिनि। हाणे थोरो सोचण जी ॻाल्हि इहा आहे त हिते सुबुह जी ॻाल्हि शाम ताईं साॻी नथी रहे। उते इहे सदियुनि जो सफ़र करे असांजी समात ताईं पहुतल किस्सा केतिरा सचा हूंदा ख़ुदा थो ॼाणे। तब्दीली बहरहाल पंहिंजी अहमियत ऐं जाइ ठाहियो अचे थी, भले खेसि को भलीकार करे या न। इन करे अकुलमंदी इन में ई आहे त उन मां मुमकिन हद ताईं हाकारी फ़ाइदा ऐं नतीजा हासिल करण जी कोशिश कजे। अगरि असां इन जी मुखालफ़त कंदासीं त पाण ई पोइते रहिजी वेंदासीं। ईंदड़ नसुल तब्दीलीअ जो हामी आहे ऐं इहो ई फितरत जो उसूल पिणु आहे। पंहिंजे ॿारनि जी तरबियत दौरे हाज़िर सां गॾोगॾु ईंदड़ वक़्त जे लिहाज़ सां करणु घुरिजे त जीअं खेनि का तकलीफ़ न थिए। तब्दीलीअ सां ई इर्तिक़ा जो सफ़र जारी आहे। जेको काल हो उहो अॼु नाहे। अॼु वारो सुभाणे न हूंदो। कल्ह जो ॿार अॼु जो जवान, जॾहिं त कल्ह जो जवान अॼु जो पीरसन आहे। फितरत पंहिंजे तय थियल कानून खे मञींदे हमेशह अॻिते जे तरफ़ रवां आहे। वक़्तु जेतोणीकि हिकु गैर तरफ़ी मिक़दार स्केलर आहे, पर संदसि वहकिरो हमेशह अॻिते जी तरफ़ हूंदो आहे। गुज़िरियल लम्हनि खे वराए नथो सघिजे। काइनात में अहिड़ी का बि शइ नाहे जंहिं ते वक़्तु पंहिंजो असरु न छॾियो हुजे। क़दीमी आसारनि जी खोजना करे उतां मिलंदड़ मालूमात पिणु वक़्तु ऐं हालात में तब्दीलीअ खे ज़ाहिर कंदी आहे त मुख़्तलिफ़ वक़्तनि में इंसान कीअं ज़िंदगी गुज़ारी आहे, तहज़ीबूं कीअं जुड़ियूं आहिनि। इंसान खे हज़रत आदम जो औलाद करे ॼाणूं या साइंसी हिसाब सां इंसानी नस्ल जी इर्तिक़ा सम्झो, ॿिन्ही सूरतुनि में तब्दीली वाज़े आहे। हीअ काइनात मुसलसल हरकत यानी मोशन में आहे, बल्कि कुझु अंदाज़नि मूजिबि फहिलिजी पिणु रही आहे। तरक़ी याफ़्ता क़ौमूं धरतीअ जे ॻोल्हे खां निकिरी काइनात में मौजूदु ॿियनि सयारनि ऐं सितारनि ते न सिर्फ़ु तहक़ीक़ शुरू करे ॾिनी आहे, बल्कि उते क़दम पिणु रखियो आहे। छो त खेनि इहा ॼाण आहे त इहा धरती हमेशह हिकु जहिड़ी नाहे रहणी। धरतीअ जा मादनी ख़ज़ाना अणखुट नाहिनि। वधंदड़ आबादीअ खे मुंहुं ॾियण लाइ तवानाईअ जे नवनि ज़रियनि ते कमु जारी आहे, ख़ासि तौर ते अहिड़ा ज़रिया जेके पंहिंजो पाण खे वरी नए सिर जोड़े सघंदा हुजनि। रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सिस, इहा ई वक़्त जी ज़रूरत आहे। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।